वेलकम बैक नाज़रीन। ख़बर अवासा शेयर कई पिया कराची के एफपी एरिया वारे इलाइक़े में बिंदुरनि में झेड़ो थियो आहे। एक ॼणो मारिजी पियो। एफपी एरिया वारे इलाइक़े में वाटर पंप चौरंगी बट बिंदुरनि में झेड़ो थी पियो, जहिड़े में 55 सालनि जो फज़लुर रहमान पुट अब्दुल मनान मारिजी पियो। वाक़े जे इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश खणाए अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवण आहे त झेड़ो जो कारण मालूम नाहे थी सघियो, वधीक जांच कई पई वञे। अमा खे आगाह कयूं पिया कराची जे एपी एरिया वारे इलाइक़े में ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो मारिजी वियो। एपी एरिया वारे इलाइक़े में वाटर पंप चौरंगी वटि ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जहिड़े में 55 सालनि जो फज़लुर रहमान पुट अब्दुल मन्नान मारिजी वियो। वाक़े जे इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश खणाए अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल करे छॾियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया एफपी एरिया वारे इलाइक़े में बिंदुरनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो मारिजी पियो। एफपी एरिया वारे इलाइक़े में वाटर पंप चौरंगी बट बिंदुरनि में झेड़ो थी पियो, जहिड़े में 55 सालनि जो फज़लुर रहमान पुट अब्दुल मनान मारिजी वियो।